बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों। आयतुल कुर्सी। आयतुल कुर्सी कुरान पाक जी सभ खां वॾी आयत आहे। जीअं दुनिया जी सभिनी किताबनि मां अफ़ज़ल किताब क़ुरान पाक आहे ऐं क़ुरान पाक जी सभिनी सूरतुनि मां सभ खां वॾी सूरत सूरतुल बक़रा आहे, तीअं क़ुरान पाक जी सभिनी आयतुनि में सभ खां वॾी आयत आयतुल कुर्सी आहे। हिन आयत में अल्लाह पाक सिर्फ़ पंहिंजी बुज़ुर्गी ऐं वॾाई बयान कई आहे। प्यारा दोस्तो, अॼु जी वीडियो आयतुल कुर्सी जे मुतलिक़ आहे। अॼु हिन वीडियो में आयतुल कुर्सी जी फ़ज़ीलत ऐं हिन जे पढ़ण जा फ़ाइदा बयान कया वेंदा। दोस्तो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे, आयतुल कुर्सी क़ुरान पाक जी आयतुनि मां सभ खां वॾी अज़मत जी हामिल आहे। जेको शख़्स घर में दाख़िल थियण खां पहिरीं आयतुल कुर्सी जो विर्द कंदो, उन घर में दाख़िल थियल शयातीन घर मां भॼी वेंदा आहिनि ऐं उन घर में शयातीन दाख़िल थी न सघंदा आहिनि। ऐं जेको शख़्स घर खां ॿाहिरि निकिरण वक़्तु ही आयत पढ़ंदो त अल्लाह पाक जी हिफ़्ज़ अमान में रहंदो, हर मुश्किल कमु आसान थी पवंदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु तआला अन्हु बयान कनि था त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त सूरतुल बक़रा में हिकु आयत अहिड़ी आहे जेका क़ुरान पाक जी आयतुनि जी सरदार आहे। उहा जंहिं घर में पढ़ी वेंदी, उन घर मां शयातीन भॼी निकिरंदा आहिनि ऐं उहा आहे आयतुल कुर्सी। प्यारा दोस्तो, हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन फरमायो, जंहिं घर में आयतुल कुर्सी पढ़ी वञे थी, उन घर मां शयातीन भॼी वञनि था ऐं 3 ॾींहंनि ताईं उन घर में दाख़िल थी न सघंदा आहिनि ऐं 40 ॾींहंनि ताईं उन घर ते को जादू सहर जो असर नाहे थींदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अगरि केरु राति जो सुम्हण वक़्तु आयतुल कुर्सी पढ़े थो त अल्लाह जल्ल शानहू उन जी हिफ़ाज़त लाइ 2 फ़रिश्ता मुक़ररु फरमाईंदो आहे, जेकी सुबुह ताईं उन जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। कुझु औलियाए कराम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अल हय्युल क़य्यूम खे इस्म आज़म चवंदा आहिनि। हज़रत शेख अब्दुल वहाब सुगरानी फरमाइनि था त जेको शख़्स ॾींहं राति 1000 मरतबा आयतुल कुर्सी 40 ॾींहंनि ताईं पढ़ंदो, परवरदिगार जो कसम हिन आयत जा रूहानी असर नज़र ईंदा। हिन आयत खे पढ़ण सां ज़िंदगीअ जा मक़सद ऐं दिली मुरादूं पूरियूं थींदियूं आहिनि ऐं गेबी मदद हासिल थींदी आहे। दुआ आहे त अल्लाह पाक असां सभिनी खे नेक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।